कोटड़ी मोहम्मद कबीर का आवाज़ सिंध न्यूज़ जेलाल का रिपोर्टर मसूद अहमद सहतो। कोर्ट मुताबिक कोटड़ी मोहम्मद कबीर बरसांगोड दिलावर खान मरी जो रहवासी मेराब खान मरी पे प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुंची एहतजाज कंदे मीडिया वारनि खे ॿुधायो त मुंहिंजी ज़मीन जो मसइलो आहे इमाम बख्श मरी सां जेको माप नथो कराए जॾहिं त चङनि वटि फ़ैसिला बि थिया आहिनि उते का हा करे थो पर उन फ़ैसिलनि ते अमल नथो करे। मूंखे चई थो त तोखे माराए छॾींदमि जॾहिं त कुझु ॾींहं पहिरियां इमाम बख्श मरी जे भाणे जे सफ़दर मरी मुंहिंजो चोरी नलको पटे पियो जंहिंखे असां पकड़े विधो जंहिं ते इमाम बख्श मरी घरां बंदूक खणी मूं ते फायर कया हुआ जॾहिं त राति मुरीद सफ़दर इमाम बख्श मरी ऐं ॿियनि मूंखे कुहाड़नि जा वार करे मूंखे वरणगीर करे छॾियो जॾहिं त ॻोठणनि मूंखे सीरियस हालत में खणी अस्पताल पहुचायो। मां ग़रीब मिसकिन आहियां, मां हिननि सां नथो विड़ी सघां। इमाम बख्श पंहिंजे पाण खे ऐसे शो थो सम्झे मूंखां हू ॾाढो आहे, ख़ुदा मूंसां इंसाफ़ कयो ऐं मुंहिंजे घर वारनि खे ख़तरो आहे, हीउ असांखे मारे छॾींदो। जॾहिं त खानमाण थाणे ते मां डॉक्टरनि जो लेटर बि खणी वियो आहियां पोइ बि असांजी NC बि दाख़िल नथा कनि ऐं हू ताक़तवर आहे, पुलिस उन जी साइड आहे। मुंहिंजो ख़ुदा खां सवा को सहारो कोन्हे। मां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो अफरोज़ खे अपील थो कयां, ख़ुदा जे वास्ते मूं ग़रीब मिसकिन सां इंसाफ़ कयो जेका मुंहिंजी हक़ी ज़मीन उहा वठी ॾियो ऐं हिन ज़ालिम खां मूंखे जान बचायो। छा नालो आहे तव्हांजो? हा, किथे वेठा आहियो? छा मसइलो आहे? ज़मीन जो मसइलो छा थियो ज़मीन खे? ज़मीन फैसला बि थिया आहिनि ॿ टे चकर रईस बि कया आहिनि, रईस अयूब बि कया आहिनि, पंहिंजी उते हओ करे फिरी थो ज़मीन नथो मापराए। केरु? इमाम बख्श मरी। अच्छा। जे ॾाढो मज़ा मूंखे थो चए मां तोखे माराए छॾींदुमि। सही। पोइ वरी मुंहिंजी चोरी कराई अथई। अच्छा। हफ़्ते खनि में वरी चोरी कराई अथव मुंहिंजो, वरी भाणजनि मां 5 रुपया बि वाटा अथव। सही। उहा चोरी में मां जे भाणजे सफ़दर खे मां पकड़ियो बि आहे। अच्छा। नलको पटे खे अकल न मां मूंखे तुंहिंजे पीउ जो नलको आहे तो आयो आहे मां बरगाह में। सही। वरी घर वरी बंदूक खणी मुंहिंजे मथां फायर थो करे। मुरीद सफ़दर अली हसन वाटो साहिब इहे वाटा अथई। अच्छा। वरी अॼु राति मूंसां वरी पाण मां बि ख़ुदि विढ़ियो हिते वाटा वेठा आहिनि, मूंखे धक कया अथनि चंचूरनि जा। छाजा धक लॻा? ये चंचूरनि धक लॻा, हे पटा टाका लॻल हिते बांह भॻल आहे।